दोस्तों ही कहाणी आहे शहज़ादो धणवचूड़ो ऐं पहिरियों जी कहाणी। हिन कहाणी में हिकिड़े गाबे, हिकिड़े तोते ऐं हिकिड़ी नांग जी बि ज़िक्र आहे। उन सां गॾोगॾु हीअ हिकु मज़ेदार कहाणी आहे। हिन में देयन ऐं परियुनि जी बि ज़िक्र आहे। हीअ हिकु मज़ेदार कहाणी आहे। हिन कहाणी जो पहिरियों पार्ट तव्हांजी ख़िदमत में पेश ख़िदमत आहे। हीअ कहाणी तमामु वॾो हुजण जे करे असां हिन खे पार्टनि में तक़सीम कयोसीं ऐं हीअ पहिरियों पार्ट तव्हांजे ख़िदमत में पेश ख़िदमत आहे। ऐं दोस्तों काफ़ी जेके असांजा सिंधी दोस्त आहिनि उहे सपोर्ट ई न कंदा आहिनि। इन जे करे असां डिमोटिवेट थी वियासीं ऐं उन जे करे असांजा कहाणी नथा अचनि। इन जे करे तमामु जेके ॿुधंदड़ सिंधी दोस्त भाइर भेनर आहिनि उन्हनि खे गुज़ारिश आहे त महिरबानी करे असांजी यूट्यूब चैनल सिंधी कहाणियूं खे सब्सक्राइब करे घंटी जे निशान खे हाल कंदा। उन सां गॾोगॾु जेके सिंधी दोस्त आहिनि उन्हनि खे गुज़ारिश आहे त महिरबानी करे कमेंट ऐं लाइक बि कंदा कयो त जीअं असां सुठा कहाणियूं तव्हांखे पेश करे ॾियूं। जेकॾहिं तव्हां कमेंट कंदो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं असां डेली जे हिसाब सां तव्हांखे सुठा कहाणियूं ॾियणु शुरू कंदासीं। इन लाइ कमेंट ऐं लाइक बि कंदा कयो ऐं पंहिंजो रायो जॾहिं तव्हां कमेंट कंदो त असांखे ख़बर पइजी वेंदो त असांजा जेका नाज़रीन आहिनि ॿुधंदड़ आहिनि उन्हनि खे कहिड़ा कहाणियूं पसंदि आहिनि। हाणे छॾियो हिन ॻाल्हियुनि खे, हाणे कहाणी खे था वठूं ऐं उमेद आहे हीअ कहाणी तव्हांखे बिल्कुलु मज़ो ॾींदो। इन जे करे हिन कहाणी खे आख़िर ताईं ॿुधो त जीअं हीअ कहाणी जो को बि पार्ट तव्हां मिस न करे सघो। हाणे अचो त कहाणी खे शुरू कयूं। दोस्तों हीअ कहाणी आहे धणवचूड़ो शहज़ादो ऐं परियुनि जी कहाणी। अदा हिकिड़ो बादशाह हो। बादशाहनि जो त बादशाह पाण धणी पाण आहे, पर हीअ बि ज़माने जे ज़मीन जे हिकिड़े टुकड़े ते बादशाही कंदो हो। उन बादशाह खे औलाद थींदो कोन हो। सो औलाद जे लाइ उन बादशाह हिकु ॿिए पोयां 4 शादियूं कयूं। औलाद जे लाइ उन बादशाह 4 शादियूं कयूं। 4 शादियुनि जे बावजूदि बादशाह खे औलाद कोन थियो। उन बादशाह औलाद जे लाइ हिकु ॿिए पोयां 4 शादियूं कयूं। 4 राणियुनि जे बावजूदि बि बादशाह खे औलाद कोन थियो। सो बादशाह हिन ग़म में हमेशह ग़मगीन रहंदो हो। ईअं सोचंदो हो त मुंहिंजे मरण खां पोइ हेॾे सारी बादशाही जो अलाए छा थींदो। शायदि कुदरत ताला मुंहिंजे क़िस्मत में औलाद कोन लिखियो। हेॾे सारे बादशाही खे मुंहिंजे मरण खां पोइ शायदि काई कुता खाई वेंदा। मूंखे त अलाह साईं को वाली वारस न ॾिनो जेको मुंहिंजे मरण खां पोइ हेॾी सारी बादशाही, हिन मिल्कत ऐं हिन शान शौकत वारी बादशाही खे हलाए। बादशाह हिन ग़म में हमेशह ग़मगीन रहंदो हो। हिकिड़े ॾींहुं बादशाह उन ग़म खां रस्ते ते ऊंधी मंझी करे वञी सुम्ही रहियो। अॻे ज़माने में ईअं थींदो त कंहिं इंसान खे तकलीफ़ थींदो सो ईअं कंदो। हिकिड़ो उन्हनि वटि रवाज़ हूंदो त हिकिड़ी खट खणी जिथां माण्हुनि जो गुज़र थींदो उन वाट ते ऊंधी करे वञी सुम्ही रहंदा हुआ। पोइ माण्हू सम्झंदा हुआ त शायदि इन खे को वॾो तकलीफ़ पहुतो आहे। उन जे करे हू ऊंधी मंझी करे रस्ते जे विच में सुतल आहे। पोइ माण्हू उन खां पुछा कंदा हुआ। अॻे ज़माने में ईअं थींदो हो। सो बादशाह बि ईअं कयो। हिकिड़ी खट खणाए वञी रस्ते जे विच में रखाए उन खे ऊंधी करे उन में बादशाह सुम्ही रहियो। हिकिड़े ॾींहुं फ़क़ीरनि जी हिकु टोली अची उतां लंघी। पहिरें ॾींहुं फ़क़ीरनि जी हिकु टोली अची उतां लंघी। बादशाह खे अहिड़ी हालत में ॾिसी परेशान थी विया। उन्हनि खे पक थी त बादशाह कीअं वॾे मुसीबत में फाथल आहे। बादशाह खे को ग़म तकलीफ़ आहे जंहिंजे करे बादशाह पंहिंजा अहिड़ा हाल करे छॾिया आहिनि जो ऊंधी मंझी करे रस्ते जे विच में सुतल आहे। सो हिननि खे पक थी त बादशाह कीअं वॾी तकलीफ़ में आहे। सो हिननि बादशाह खां पुछा कयो। बादशाह खे अहिड़ी हालत में ॾिसी फ़क़ीरनि जे टोले बादशाह खां पुछा कयो त बादशाह सलाम तव्हां पंहिंजी अहिड़ी हालत छो बणाई आहे? तव्हांखे कहिड़ी तकलीफ़ पहुती आहे जो तव्हां खट ऊंधी करे रस्ते जे विच में सुतल आहियो? बादशाह उन्हनि खे वरंदी ॾिनी। फ़क़ीरनि खे वरंदी ॾिनी त बाबा उन ॻाल्हि खे छॾे ॾियो। तव्हां पंहिंजो रस्तो वठी हलिया वञो। तव्हां मुंहिंजी तकलीफ़ खे दूरि नथा करे सघो। तव्हां हलिया वञो। फ़क़ीरनि जी उहा टोली त हली वई। फ़क़ीर हलिया विया। वरी ॿिए ॾींहुं फ़क़ीरनि जी ॿी टोली अची उतां लंघी। जन बि साॻी तरह बादशाह खां पुछा कयो। बादशाह बि साॻी तरह जवाबु ॾिनो। वरी टें ॾींहुं फ़क़ीरनि जी टीं टोली आई। जन बि बादशाह खे साॻी रीति सवाल कयो।
टे ॾींहं फ़क़ीरनि जी टिनि टोली बादशाह वटि आई। साॻी तरह बादशाह खां सवाल कयूं। बादशाह बि अॻूणे वांगुरु उन्हनि खे जवाबु ॾेई रवानो करे छॾियो। नेठि चोथे ॾींहुं फ़क़ीरनि जी चोथीं टोली अची उतां लंघी। चोथे ॾींहुं फ़क़ीरनि जी चोथीं टोली अची बादशाह वटां लंघी। जन बि साॻी तरह बादशाह खां पुछा कयो त बादशाह सलामत, तव्हांखे कहिड़ी तकलीफ़ थी आहे जो तव्हां ऊंधी मंझी करे रस्ते जे विच में सुतल आहियो? तव्हां पंहिंजी तकलीफ़ बयानु कयो त जीअं असांखे ख़बर पए। बादशाह बि साॻी तरह जवाबु ॾिनो। फ़क़ीरनि जी चोथीं टोली खे जवाबु ॾिनो। चई तव्हां पंहिंजो रस्तो वठी हलिया वञो। मगर उन्हनि फ़क़ीरनि बादशाह खे चयो त बादशाह सलामत, असीं तोखे अहिड़ी हालत में ॾिसी हितां ईअं कोन वेंदासीं। फ़क़ीरनि जी चोथीं टोली बादशाह खे चयो त असां अहिड़ी हालत में ॾिसी हितां ईअं कोन वेंदासीं, जेसि तक ताणी तूं पंहिंजो हाल नथो ॿुधाईं असां कोन वेंदासीं। तव्हां पंहिंजी तकलीफ़ ॿुधायो त जीअं असांखे ख़बर पए ईअं असां कोन वेंदासीं। तव्हांखे अहिड़ी हालत में ॾिसी असां सही नथा सघूं। बादशाह उन्हनि खे चयो त मूंखे तव्हां पहिरां वाइदो कयो, पहिरां अंजाम ॾियो त मुंहिंजी मन जी मुराद पूरी थींदी त पोइ आउं खे अहवालु ॾियां थो। पहिरां तव्हां वाइदो कयो, अंजाम कयो त मुंहिंजी मन जी मुराद पूरी कंदो त पोइ आउं तव्हांखे ॿुधाईंदुसि, न त आउं तव्हांखे पंहिंजो राज़ मन जी मुराद कोन ॿुधाईंदुसि। जंहिं ते बादशाह खेनि पंहिंजो अहवालु ॿुधायो। बादशाह फ़क़ीरनि खे चयो त मूंखे कुदरत ताला औलाद कोन ॾिनो। औलाद जे लाइ मां 4 शादियूं बि कया आहिनि। 4 शादियुनि जे बावजूद बि मूंखे औलाद कोन थियो। सां उन जे करे हिते घटि ऊंधी करे सुतल आहियां। औलाद जी शिकायत आहियां। औलाद जी शिकायत आहियां त जीअं मुंहिंजी वाली वारस पैदा थिए ऐं मुंहिंजे मरण खां पोइ हेॾी सारी बादशाही खे हलाए, ऐं उन जे करे हिते सुतल आहियां। फ़क़ीरनि चयो त बादशाह सलामत, अलाह कंदो तोखे पुटु थींदो। बादशाह जो समूरो अहवालु ॿुधी फ़क़ीरनि चयो त बादशाह सलामत, अलाह कंदो तोखे पुटु थींदो, पर हिकिड़ो शर्त आहे। हिकिड़ो शर्त आहे जो तोखे क़बूलु करिणो पवंदो। उहो हीअ आहे त तोखे हिकु राणी मां नांग ॼमंदो, ॿी मां तोतो, टे मां गाबो ऐं चौथी मां पुटु ॼमंदो। फ़क़ीरनि चयो त बादशाह सलामत, तोखे हिकिड़े राणी मां नांग ॼमंदो, ॿिए मां तोतो, टे मां गाबो, चौथी मां पुटु ॼमंदो। बादशाह इहो ॿुधी हैरान थी वियो। बादशाह दिलि में ख़्यालु कयो त पुटु थिए पोइ जेके थियो सो ठहियो। सो यकदमि उहो शर्त बादशाह क़बूलु कयो। बादशाह उहा शर्त क़बूलु कयईं। पोइ फ़क़ीर खेसि दुआ करे हलिया विया ऐं बादशाह मोटी महलात में मोटी आयो। थोरे घणनि ॾींहंनि खां पोइ राणियूं उमीदवारी थियूं ऐं 10 महीननि खां पोइ फ़क़ीरनि जे कौल मूजिबि हिकिड़े राणी खे नांग, ॿिए खे तोतो, टे खे गाबो ऐं चौथे खे पुटु ॼाओ। 10 महीने खां पोइ फ़क़ीरनि जे कौल मूजिबि हिकिड़े राणी मां, बादशाह जे हिकिड़े राणी मां नांग पैदा थियो, ॿिए मां तोतो, टे मां गाबो ऐं चौथे मां पुटु बादशाह खे ॼाओ। नांग त उन वक़्तु रस्तो वठी हलियो वियो। तोतो बि वॾो थी उॾामी वियो। गाबो जॾहिं वॾो थियो तॾहिं बादशाह रसो विझी ॿधी छॾियुसि। बाक़ी शहज़ादे खे ॾाढे लाॾ कोॾ सां पालणु लॻो। ख़ुदा जे कुदरत सां बादशाह जूं 4 राणियूं मरी वियूं। अलाह जे कुदरत सां बादशाह जूं 4 राणियूं मरी वियूं। तंहिं करे बादशाह वञी ॿी शादी कई। बादशाह जा 4 राणियूं मरी वियूं, उन जे करे बादशाह वञी ॿी शादी कई। बादशाह खे जेको पुटु ॼाओ तंहिंखे धण वचूड़ो करे छॾींदा हुआ। शहज़ादे खे धण वचूड़ो करे छॾींदा हुआ। उहो पंहिंजे माटी जी माउ जे हवाले कयो वियो। उनखे माटी जी माउ जे हवाले कयो वियो। धण वचूड़ो जॾहिं कुझु वॾो थियो तॾहिं रोज़ु शिकार करे पंहिंजी माटी जी माउ खे आणे ॾींदो हो। उहो शिकार रधे पचाए पाण बि खाईंदी हुई ऐं हिन खे बि खाराईंदी हुई। हिकिड़े ॾींहुं दस्तूर मूजिबि धण वचूड़ो शिकार ते वियो। हिकिड़े ॾींहुं धण वचूड़ो शहज़ादो शिकार ते वियो। वाट ते किन ॿारनि खे रांदि कंदे ॾिठईं। हीउ बि उन्हनि सां वेही रांदि करणु लॻो। हीउ पहिरां रोज़ानो शिकार ते वेंदो। हिकिड़े ॾींहुं हिन गली में कंहिं ॿारनि खे रांदि खेॾंदे ॾिठो, सो हीउ बि वञी रांदि करणु लॻो। जंहिं करे शिकार ते न वञी सघियो। शाम थी वई, सो हीउ बिना शिकार जो घर वापसि मोटी आयो।
माटी जी माउ पुछा कयुसि, अॼु छा मारे आयो आहीं? हिन चयो, कुझु बि न। जंहिं ते माणस कावड़ जी हिन खे जवन जी मानी आणे ॾिनी। हिन जी माटी जी माउ कावड़ जी हिन खे जवन जी मानी आणे ॾिनी। अहिड़ी तरह धणव चूड़े खे ॿारनि सां रांदि रूंद कंदे मज़ो अची वियो। सो शिकार जो बहानो करे निकिरंदो हो ऐं ॿारनि सां रांदि रूंद करे हथें ख़ाली ठलो वापसि मोटी ईंदो हो। उन करे माटी जी माउ खेसि रुॻो जवन जी मानियूं पई खारायूं। तंहिं करे वीचारो धणव चूड़ो शहज़ादो बि सफ़ा ज़ईफ़ ऐं कमज़ोर थी वियो। मथे असां ज़िक्र करे चुका आहियूं त बादशाह जा अॻियूं 4 राणियूं मरी वियूं। जंहिं हिकिड़े गाबे खे जनमु ॾिनो, ॿिए नांग खे ऐं 3 तोते खे ऐं चौथीं जेका बादशाह जी राणी जंहिं धणव चूड़े शहज़ादे खे जनमु ॾिनो, उहा सभई 4 राणियूं मरी वियूं। ऐं बादशाह वञी ॿी शादी कई। ॿी जेका बादशाह जी राणी परणी आयो उहा हिन खे ॾंभ ॾींदो। जेका धणव चूड़े शहज़ादे जो माटी जी माउ लॻे उहा वीचारे धणव चूड़े खे सफ़ा ॾंभ ॾींदो। हे जॾहिं शिकार करे न ईंदो, वञी ॿारनि सां रांदि रूंद कंदो, इन जे करे कावड़ में अची हिन खे रुॻो सुकल जव जी मानी ॾींदो। उन जे करे हीउ वीचारो सफ़ा ज़ईफ़ ऐं कमज़ोर थी वियो। हमेशह पंहिंजे माउ जी क़दुरु कंदा कयो। माउ सही माउ हूंदी आहे। माउ जे विछोड़े खां पोइ जेका माटी जी माउ हुजे उहा जेको आहे त ख़िदमत न कंदी आहे। माउ जेतिरी मान मर्तबो हासिलु न करे सघंदो। असुलु माउ हूंदी आहे। उहो सदाईं पाण ॿिटियो सुम्ही पंहिंजे ॿचिड़े खे सुखियो रखंदो आहे। माटी जी माउ कॾहिं बि माउ जी जॻह माणे न सघंदो। इन जे करे पंहिंजी ज़िंदगी में माउ जी क़दुरु कंदा कयो। हाणे छॾियो उन ॻाल्हियुनि खे, त हाणे कहाणी खे था वठूं त हीउ वीचारो सफ़ा कमज़ोर थी वियो, सफ़ा कमज़ोर ज़ईफ़ थी वियो। धणव चूड़ो रोज़ानी पंहिंजे भाउ गाबे खे झंग ॾांहुं चढ़ण लाइ उमाणींदो हो। असां मथे ज़िक्र करे चुका आहियूं त फ़क़ीर जे कौल मुताबिक़ बादशाह जे हिकिड़े राणी गाबे खे जनमु ॾिनो। उन जे करे धणव चूड़ो शहज़ादो रोज़ानी पंहिंजे भाउ गाबे खे झंग ॾांहुं चढ़ण लाइ उमाणींदो हो। गाबो साईं परे परे मुल्कनि मां ताक़त वारी ॿूटियूं वल वग़ैरह खाई शाम जो मोटींदो हो। गाबो परे परे इलाइक़नि ताणी वञी उतां ही ताक़त वारियूं ॿूटियूं ऐं वल वग़ैरह खाई शाम जो मोटी ईंदो हो। उन करे थुल्हो मतारो जड़ नांग थी बीठो। हे सफ़ा थुल्हो मतारो हिकिड़ो आफ़त ॾान थी बीठो। गाबे जो पंहिंजे भाउ धणव चूड़े खे रोज़ बरोज़ अबरो थींदो ॾिठो। हिन खां पुछा कई। हिन जॾहिं ॾिठो त मुंहिंजो भाउ धणव चूड़ो सफ़ा ज़ईफ़ थींदो थो वञे, सफ़ा कमज़ोर ऐं अबरो थींदो थो वञे, सो पंहिंजे भाउ धणव चूड़े खां उन जी सबबु पुछा कई। अदा ख़ैर ताए त तूं ॾियाड़ी अबरो थींदो थो वञे, छा ॻाल्हि आहे? धणव चूड़े माटी जी माउ जी जवन जी मानी ॾियण वारी ॻाल्हि करे ॿुधाईं। पंहिंजे भाउ गाबे खे ॿुधाईं त अदा आउं जॾहिं शिकार करे ईंदो हुउसि त माटी जी माउ मूंखे मानी सुठी खाराईंदी हुई। जॾहिं आउं शिकार छॾे ॾिनुमि, वञी ॿारनि सां रांदि रूंद कंदो आहियां, हाणे मूंखे माटी जी माउ रुॻो सुकल जव जी मानी ॾींदी आहे। उन जे करे आउं सफ़ा ज़ईफ़ ऐं कमज़ोर थी पियो आहियां। माटी जी माउ मूंखे ॾंभ ॾिना आहिनि। आउं रुॻो उन सबबु करे ज़ईफ़ ऐं कमज़ोर थी वियो आहियां। गाबे जॾहिं पंहिंजे भाउ धणव चूड़े जी सॼी ॻाल्हि ॿुधी, सो पंहिंजे भाउ धणव चूड़े खे चयईं। गाबे पंहिंजे भाउ धणव चूड़े खे चयईं त आउं रोज़ चरणु वेंदो आहियां। आउं रोज़ानी झंगल चरणु वेंदो आहियां। उतां परे परे खां अहिड़ियूं ताक़त वारियूं ॿूटियूं वल वग़ैरह गाह खाई ईंदो आहियां। जेकॾहिं माण्हू खाए त उहो बि शींहं थी पवे। जेकॾहिं उहो गाह वल माण्हू खाए त उहा बि शींहं थी पवे। अॻिते तूं जव जी मानी न खाईंदो कर। अॻिते तूं रोज़ शाम जो मुंहिंजे मोटण वक़्तु वाट ते अची बीहंदो कर। मूंखे हिकिड़े कुक में जॾहिं तूं हथु हणंदे, हथु फेराईंदे त उतां खाधो निकिरींदो। तूं उहो खाई छॾींदो कर। मुंहिंजे हिकिड़े कुक में जॾहिं तूं हथु हणंदे त उतां खाधो निकिरींदो। तूं उहो खाधो छॾींदो कर। ॿिए कुक में जॾहिं तूं हथु हणंदे त उतां पाणी निकिरींदो। उतां पाणी निकिरी ईंदो, उहो पी छॾींदो कर। तूं बि मूं वांगुरु ज़ोर वठी वेंदे अॻिते तूं जव जी मानी न खाईंदो कर। उन बाद धणव चूड़ो ईअं करणु लॻो। उन बाद हिन पंहिंजे भाउ गाबे जी हिदायत मुताबिक़ हीउ छा कंदो, शाम जो उन वाट ते बीहणु लॻो जितां गाबो झंगल मां चरे वापसि मोटी ईंदो हो। हीउ रोज़ानो पंहिंजे भाउ गाबे जी हिदायत मुताबिक़ हिन जे हिकिड़े कुक में
हथु फेराईंदो हथु हणींदो त उतां ताज़ो खाधो निकिरी ईंदो। उहो हीउ खाईंदो ऐं ॿिए कुक में जॾहिं हथु फेराईंदो उतां पाणी निकिरी ईंदो। इहो पाणी बि पीअणु लॻो। उन बाद हीउ थोरनि घणनि ॾींहंनि में ज़ोर वठी हिकिड़ो ॼड़ पहलवान थी बीठो। हाणे साईं शहज़ादे दाणवचूड़े जे माटी जी माउ हिन खे मचंदो ॾिठो, तंहिंखे अची असद जाॻियो। दिलि में ख़्यालु कयईं, वञ भेण जा पुट जंहिंखे कलोके ॾींहंनि में ऐं बुकनि में माल करे हिकिड़ो लाश बणायूं। हाणे हीउ थुल्हो मतारो हिकिड़ो पहलवान थी बीठो आहे, अलाए कहिड़ी ॻाल्हि आहे। हिन खे कालोके ॾींहं में ऐं बुकनि में माल करे हिकिड़ो लाश बणाए छॾियऊं। कुझु ॾींहंनि अंदरि हीउ हिकिड़ो थुल्हो मतारो पहलवान थी बीठो आहे, अलाए कहिड़ी ॻाल्हि आहे। तंहिंखे अची असद जाॻियो त हीउ छोकिरो अलाए छाजे करे अहिड़ो थुल्हो मतारो पहलवान थी बीठो आहे। उन ॻाल्हि जी अंत लाहिण लाइ, उन ॻाल्हि जी हक़ीक़त लाहिण लाइ हिन पंहिंजे धीउ खे सम्झाए छॾियो। राणी पंहिंजे धीउ खे चयईं त शाम जो शहज़ादो दाणवचूड़ो गाबो वठणु वेंदो आहे। अॼु तूं बि हुन सां गॾिजी वञ, ॾिस तूं उहो छा थो करे। कालोके ॾींहंनि अंदरि दाणवचूड़े खे हिकिड़ो ज़िंदा लाश बणाए छॾियऊं। हाणे कुझु ॾींहंनि अंदरि हीउ हिकिड़ो थुल्हो मतारो पहलवान थी बीठो आहे। तूं हुन सां गॾिजी वञ ऐं ॾिस त तूं छा थो करे। शाम जो दाणवचूड़े खे भेण सची चंबड़ी चई, अदा अॼु आऊं बि तोसां गॾिजी हलंदुसि, मूंखे बि वठी वञ। हिन घणो ई नटायो, दाणवचूड़े घणो ई नटायो, पर छोकिरी पकी मुल्ले जी पढ़ायल हुई, तंहिं जी जिंद ई न छॾी। चई, अदा मूंखे बि तूं पाण सां गॾु वठी हल। लाचार थी शहज़ादो दाणवचूड़ो हिन खे साण वठी वियो। जॾहिं गाबो आयो तॾहिं शहज़ादो दाणवचूड़ो दस्तूर मूजिबि उन जे कुखनि मां खाधो कढी खाइण लॻो। उहो ॾिसी छोकिरी पुछा केस, अदा ही छा थो कहीं, मूंखे बि त ॾे। तंहिं ते हिन छोकिरी खे बि कुझु खाधो ॾिनो। छोकिरी उन मां कुझु खाधो ऐं कुझु लिकाए छॾियईं। शहज़ादो दाणवचूड़ो ऐं संदसि भेण जॾहिं ही ॿई ॼणा घर पहुता तॾहिं शहज़ादे छा कयो, उहा लिकायल ताम वञी पंहिंजे माउ खे ॾिनो, जेको हिन खे दाणवचूड़ो गाबे मां कढी ॾिनो, जेको हिन कुझु खाधो ऐं कुझु लिकाए अची पंहिंजे माउ खे ॾिनी। पंहिंजे माउ खे चयईं, अमां ही खाधो गाबे मां कढी अधो रोज़ खाईंदो आहे। इहो ॿुधी राणी सफ़ा हैरान थी वियो। पंहिंजी धीउ खां पुछा कयईं, अमां इहो गाबे मां कढी हीउ खाधो कीअं थो खाए। तॾहिं शहज़ादी सॼी ॻाल्हि पंहिंजे माउ खे ॿुधाए छॾियईं त मां अधो जॾहिं गाबे जे हिकिड़े कुक में हथु फेराईंदो आहे त हुन में अहिड़ो खाधो निकिरी ईंदो आहे, ऐं ॿिए कुक में जॾहिं हथु फेराईंदो आहे त उते पाणी निकिरी ईंदो आहे। अधो खाधो ऐं पाणी गाबे मां कढी खाईंदो ऐं पीअंदो आहे। राणी सम्झी वियो, सही कयईं त उहो ज़ोर हिन खे गाबो वठारायो आहे। इहो ज़ोर जेको ही थुल्हो मतारो पहलवान जड़ थी बीठो आहे, पक सां इहो करामत इन गाबे में आहे। हाणे साईं राणी खे अची पेट में सूर पियो त कंहिं बि हीले वसीले उहो गाबो कुआइजे। राणी खे अची पेट में सूर पियो, अची हसद जाॻियो त कहिड़े नमूने सां बि उहो गाबो कुआइजे त जीअं दाणवचूड़ो अञा वैल में अची वञे। नेठि हिन वीचारे हिन हिकिड़ी अटकल तयारु कई। छाकी जो गुच खज़ानो पंहिंजे ॿाननि खे ॾिनई त हीउ खणी शहर में जेके हकीम आहिनि तन खे विराए ॾियो। हिन पंहिंजे ॿाननि खे घुराए उन्हनि खे कुझु खज़ानो ॾिनो ऐं वञी चयईं त हकीमनि खे विराए ॾियो। उन्हनि खे सम्झाए छॾियो त बादशाह जॾहिं खाणसि मुंहिंजी तंदुरुस्ती बाबति, मुंहिंजी सिहत बाबति, मुंहिंजी बीमारी बाबति पुछा करे त तव्हीं खेसि उहा सलाह ॾिजो त राणी खे हिसाबु आहे, जेसि ताईं उहो गाबो न कंदा तेसि ताईं राणी खे आराम न ईंदो। हिन पंहिंजे ॿाननि खे सॼी ॻाल्हि करे सम्झाईं त तव्हां हकीमनि खे वञी पैसा ॾियो ऐं पैसा ॾोकण ॾेई उन्हनि खे सम्झायो, ऐं जॾहिं बादशाह तव्हां खां पुछा करे त तव्हीं चइजो त जेको गाबो तव्हां वटि बीठल आहे उहो तेसि तक ताणी न कंदो त राणी खे आराम न ईंदो। राणी खे जेको आहे त हिसाबी चकर आहे। बानी हुकुम मूजिबि वियूं ऐं शहर जे हकीमनि खे उहो खज़ानो ॾेई उन्हनि खे राणी वारी ॻाल्हि सम्झाए पको करे आयो। हाणे साईं राणी ॿिए ॾींहुं मकर करे पाण खे बीमार ज़ाहिर करायो। राणी गाबे खे कुराइण लाइ त जीअं गाबे खे कुरायां हिन कंजर जी धीउ मकर करे अटकल करे अची रड़ियूं करणु शुरू कयईं, ताऊं पेट जी सूर में मरां थी, मुंहिंजे पेट में अची वट पइजी आहिनि। धोतियूं त अॻु में
राणी जूं पढ़ायल हुयूं। राणी जूं पढ़ायल हुयूं से यकदमि बादशाह वटि वियूं। बादशाह खे वञी दूतनि ॿुधायो त बादशाह सलामत राणी जे पेट में अचानक वट पइजी आहिनि। राणी जे पेट में सूर थी आहे। राणी पेट जे सूर में मरी थी। बादशाह इहो ॿुधी परेशान थी वियो। बादशाह यकदमि शाही हकीम घुराया। जन दवाऊं ऐं सुतियूं फुकियूं ॾियणु शुरू कयूं। शाही हकीमनि पंहिंजो इलाजु शुरू कयो। पर राणी में को बीमारी हुजे त को फ़क़ी बि असरु करे, उहो त राणी जो सरासर कूड़ो। त जीअं गाबे खे घुरायां सोन जे लाइ राणी जे रड़ मथां रड़ लॻी पई हुई। ताऊं पेट जे सूर में मरां थी, मुंहिंजे पेट में अची वट पइजी आहिनि। हाणे त इन कंजर जी धीउ सफ़ा शाही मालात खे पंहिंजे रणनि सां हिकु करे छॾियो। उते बादशाह रहंदो हैरान थी वियो। उते बादशाह जेके हकीम बीठल हुआ उन्हनि खां पुछा कईं त आख़िर कहिड़े तरह राणी जे पेट मां सूर लहंदो या न। जंहिं ते हिकिड़े हकीम बादशाह खे चयो त बादशाह सलामत राणी खे को हिसाबी चकर आहे। तंहिं करे खेसि कंहिं थुल्हे मतारे गाबे जो गोश्त खारायो त सूर बि छॾे ॾींदुसि, न त कॾहिं बि राणी जे पेट मां सूर न लहंदो। उन हकीम बादशाह खे चयो त कंहिं थुल्हे मतारे गाबे जो गोश्त खारायोसि त राणी जे पेट मां सूर बि लहंदो, न त असुल राणी जे पेट मां सूर न लहंदो। हाणे हकीमूं त अॻ में राणी जो पढ़ायल हुयूं, उन्हनि खे काफ़ी खज़ानो मिलियो। ॿियनि हकीमनि खां बि बादशाह पुछा कयो। तन बि उन हकीम जे चवण मुताबिक़ बादशाह खे चयो त बराबरि राणी जे पेट में थुल्हे मतारे गाबे जो गोश्त खाइण खां पोइ लहंदो। उते बादशाह सभिनि जी उहा ॻाल्हि ॿुधी वीचार में पइजी वियो त उहो गाबो त मुंहिंजो पुटु आहे, उनखे कीअं कुरायां। नेठि ॻणितियूं खाई गाबे जे कुहण जो हुकुम ॾिनई। जॾहिं उहा ख़बर शहज़ादे धणवचूड़े खे पई तॾहिं उनखे अची ॻणिती वरायो। शहज़ादे धणवचूड़े खे अची ॻणिती वरायो त हाणे अलाए छा थींदो। लॻे थो त मुंहिंजो भाउ गाबे खे शाम जो ई कोराईंदा। शाम जो गाबो मोटियो त धणवचूड़े खे सॼी ॻाल्हि करे ॿुधाई। हिन खे सॼी ॻाल्हि करे ॿुधाई त अदा तुंहिंजे कुराइण लाइ राणी अटकल तयारु कई आहे। हाणे पक सां तोखे कुराईंदा। जंहिं ते गाबो चयुसि अदा तूं को बि फ़िकर न कर, तूं परेशान न थी। जंहिं ते गाबे चयुसि त अदा तूं को बि फ़िकर न कर। जंहिं ते गाबे धणवचूड़े शहज़ादे खे चईं अदा तूं को बि फ़िकर न कर, तूं परेशान न थी। सुभाणे रुगो सवेर तूं ईअं कजांइ, सुबुह सवेर ई रुगो मुंहिंजे ॻिची मां तूं रसो कढी छॾिजांइ ऐं तूं मुंहिंजे पुछ खे चंबिड़िजी पइजांइ। पोइ हीउ पाण खे झली कोन सघंदा। उते शहज़ादे धणवचूड़े खे पेट में मुड़ी कुझु साह पियो। सुबुह जो सवेर गाबे खे धणवचूड़े छोड़े उन जे पुछ में चंबिड़िजी पियो, जंहिं खणी अची ॿिए बादशाही में छॾियुसि। हाणे सईं ॿिए ॾींहुं सुबुह जो गाबे पंहिंजे भाउ शहज़ादे धणवचूड़े खे चईं अदा तूं हिते पियो घुमी फिरी मौजूं माणजांइ। शाम जो आऊं तोखे खाधो पाणी दस्तूर मूजिबि आणे ॾींदुसि। शाम जो मोटी आऊं तोखे खाधो पाणी हिते आणे ॾींदुसि। पर मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि यादि रखजांइ, ओभर तरफ़ भली तूं घुमी फिरी मौजूं माणजांइ, बाक़ी टिनि तरफ़नि जा तूं केॾांहुं बि न वञजांइ। उत्तर ॾखिण ऐं ओलह तरफ़ तूं भुलिजी बि न वञ, बाक़ी सिर्फ़ु ओभर तरफ़ तूं घुमी फिरी मौजूं माणजांइ। शहज़ादे धणवचूड़े पंहिंजे भाउ गाबे सां होकईं, चईं अदा आऊं सिर्फ़ु ओभर तरफ़ वेंदुसि, बाक़ी उत्तर ॾखिण ऐं ओलह तरफ़ कोन वेंदुसि। शहज़ादो धणवचूड़ो उन हिकु ई तरफ़ पियो घुमे फिरियो। हिन पहिरियों हिकु तरफ़ पियो घुमियो फिरियो। किन ॾींहंनि खां पोइ हिन खे ख़्यालु आयो त ॿियो तरफ़ घुमी ॾिसिजे, ॿियो तरफ़ बि घुमी फिरी ॾिसिजे। सो हीउ पहिरियों ॾखिण तरफ़ वियो। इहो वरींदो हकलींदो हलंदे हिकिड़े हंधि अची रसियो। इहो वरींदो हकलींदो ॾखिण तरफ़ अची हिकिड़े हंधि रसियो जिते सिरे जी पोक हुई। उन सिरे जी पोक जे किनारे में हिकिड़ो तलाउ हो। उन पोक जे भरिसां हिकिड़ो ख़ूबसूरत तलाउ हो। हीउ तलाउ तां हथ मुंहुं धोई पाणी पी कपर ते वेही रहियो। थोरे वक़्त खां पोइ तलाउ ते परियां जी हिकु टोली अची लथी।
उन सिरें जे पोख जे भरिसां जेको हिकिड़ो ख़ूबसूरत तलाउ हो, जेको परंजी तलाउ हो, उते परियां जी टोली अची लथी तड़ करण लाइ। परियां जी हिकु टोली अची उन तलाउ ते लथी। परियां जो हिन खे ॾिठो, उन तलाउ जे भरिसां हिकिड़े आदमज़ात खे ॾिठो, से कावड़िजी पियूं, परियूं कावड़िजी पियूं। हिकिड़े चयो त हिन खे पिंड पाइण कजे, ॿियो चयो त हिन खे असुलु मारे छॾिजे, टें चयो मारियोसि न, बाक़ी हिन खे आऊं लासी गॾा बणाए थो छॾियां, ऐं हिन खे लासी गॾा थो बणाए छॾियां त जीअं ही लासी गॾा थिए। उन खां पोइ परी कुझु पढ़ियो, उन परी कुझु पढ़ियो त ही लासी गॾा थी पियो। अॻिते शहज़ादे धणवचूड़े सां छा थियो, इहो ज़िक्र सुभाणे के पार्ट में कंदासीं।